अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद मिन नबिय्यिल उम्मिय्यिल ताहिरिल मुत्तहर व अला आलिहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नफ्सुल मुतमइन्ना इरजी इला रब्बिकी रादियतम मर्दिय्यह फदखुली फी इबादी वदखुली जन्नती। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। तमाम हम्दो सना तारीफ अल्लाह पाक लाया है, जेको मालिक खालिक सना जे लायका जंजो शान बेमिसाल जै शान में को शरीक ना। उन्हीं जो मुल्क उन्हीं जी मखलूक वही खालिक वही मालिक वही माबूदा वही मक़सूदा। जै अल्लाह पंहिंजी कुदरत सां सारी कायनात खे तसरा ता अर्श मुअल्ला ताईं। या अय्युहल्लज़ीना आमनू ए ईमान वारो जिए त मां अल्लाह मुंहिंजा फ़रिश्ता मोकिलियो था दरूद प्यारे मोहम्मद ते। अहां भी सिक सां निस्बत सां मोहब्बत सां प्यार सां मुझ दरूद नबी ते सलात मोकिलियो ऐं सलाम मोकिलियो। अल्लाह ताला सरकार जे आमन जे करे खास एहसान मोमिनन जे मथां फरमायो। सरकार जी नबूवत सारी कायनात लाया, जाते खुदा जी खुदाई आ वो ते मस्ताई करीम जी मुस्तफाई। आमन जो एहसान छा मिलियो? ईमान मिलियो, कुरान मिलियो, रमजान मिलियो, रहमान मिलियो। या ज़ात दुनिया में क़ुर्ब जो कदम न फरमाए लौला लमा खलक़तल अफ़लाक। अल्लाह ताला अफ़लाक पैदा करे। ही वॾो राज़ आहे। इन राज़ खे सम्झण लाइ सम्झ वारा सम्झंदा। बुजुर्ग फरमाए अंज़ कुदूरी काफ़िया को न पढ़ो
जिता पिरी ॾिठो पाड़ो ही चलो खुदा इहा राह हर मोमिन खे नसीब फरमाए जंहिं राह सां मिठो माल मिले इन राह जे ॾस ॾियण वारो मदीना हज़ूर खां अवल राह जी ख़बर नहीं हर इंसान बेखबर बणी चुको वो इन कानू मिन क़ब्ल लफ़ी दलालिम मुबीन ए मुंहिंजा महबूब तोखां अॻु में दुनिया पधरी गुमराही तोखे मोकिलींदो वियुमि मुंहिंजे अमर सां तो मुंहिंजे पैगाम खे पंहिंजे उम्मत ताईं पहुचायो तुंहिंजो पैगाम उहो कमु करे रहियो जंहिंजा बातिल कमनि जा अॾा हा उते हक़ जा नारा लॻी सैयदना मौला अली शाह मर्दां शेर यज़दां कुव्वत परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला अल्लाह जेका जंग उहद जी थी आहे काफ़ी सहाबी शहीद थिया मामूली नाफ़रमानी हज़ूर फरमायो तो जंग वारे वक़्त में मदीने जे शहर खे न छॾियो ॿाहिरि निकिरी जंग निकियो ऐं माल गनीमत जो जेको गॾु थियल हुजे उन ते हथ पंध ॾिबो न हिननि हज़ूर जे हुक्म खे ठुकरायो 72 सहाबी शहीद थिया अहिड़े वक़्त में हिकु उहा घड़ी आई जो सरकार मदीना अकेला बीठा मुशरिकन जी नज़र सरकार ते पहुती 500 मुशरिक सरकार ते हमलो कनि था पाण मुझे साईं करीम फरमायो आहे इनके मुंतशिर करे ई आवाज़ कुंड कुंड में पहुची वियो को बि हज़ूर न आयो शाह मर्दां हज़ूर जी ख़िदमत में हाज़िर थियो या रसूलल्लाह इज़ा रब्बी उम्मी हुकुम फरमात अली इनके मुंतशिर कर अली भी ॾिसी रहियो आहे तो वॾो जथो काफ़िरनि जो मां अकेलो आहियां पर हज़ूर जो फरमान पहुतो उहो फरमान आहे जंहिं फरमान जे आॾो ग़ुलाम पंहिंजा सिर बि क़ुर्बान करे जॾहिं अली रुख़ मुबारक ॾे करे थो सरकार अर्ज़ करे थी मिठी अल्लाह मुंहिंजा मौला मुंहिंजे अली जी भारत अली अकेलो हथ में हिकिड़ी तलवार साम्हूं 500 मर्द मुशरिकनि जा पंहिंजी तलवार खे लहराईंदा हज़ूर ते हमलो कनि था अली इहो न सोचियो त तुंहिंजी हिकु तलवार छा कंदी और 500 तलवारियूं महबूबन जो हुक्म के अली प्यारो करे अज जान कुर्बान करण लाइ मैदान ते निकिरी नारो कहिड़ो नारो नारे तकबीर हे उहो नारो जंहिंजे ॿुधण सां मुशरिक आवाज़ अची वो काथे गिरियो कान जुती पैर माने वई टोपी लही रुमाल मारी पियो ए परेशानी में को कादे हज़ूर दुआ फरमा रहा थोड़े से बाद वरी पियो मुशरिकन जो हमलो थियो वरी भी सरकार मदीना फरमाए थो आहे इनके मुंतशिर करे
को न ख़िदमत में आयो सवाइ अली। जॾहिं अली साईं हुक्म खे तस्लीम करे हक़ जे लाइ कदम खे वधायो वरी बि नबी साईं दुआ करे त मुंहिंजा मौला मुंहिंजे अली जी अली साईं ॿिए भेरे बि नारे तकबीर बुलंद बुलंद जंहिं नारे सां मुशरिक वाइड़ा फजी जॾहिं मोमिन मिलंदा आया उन्हनि जे विच में सरकार वेठा अंगुली पाक जो इशारो कनि था अलीअ ॾे इन्नहु मिन्नी व अना मिन्हु हे अली अली मां मोहम्मद में जो आहे मां मोहम्मद अली जो त हैदर करार नबी अलैहिस्सलाम पाण में कराबत में सोट अली साईं अबू सैयदना अबू तालिब जो फर्ज़ंद हो मदीना वारो साईं सैयदना अब्दुल्लाह जो फर्ज़ंद हो हे ॿई पाण में भाइर हाणे पाण में सोट सजी कराबत में नबी अलैहिस्सलाम ला अली ज़ोर वेझो इन्ही कराबत जे लाइ काफ़ी ॿिया बि कौल आहिनि पर कवि कौल इहो आहे अज़वाज मुतहरा जेको उम्महातुल मोमिनीन मोमिन जो अमड़ियूं मोमिन जो माड़ियूं जीअं तूं पंहिंजी अम्मा खे चवे थो अम्मा त हज़ूर जी बीवी बि असांजो अमड़ियूं हज़ूर जा अज़वाज मुतहरात घर वारियूं मोमिन जो माड़ियूं अमड़ियूं आहिनि उन्हीअ खां बाद आले अली आले हसन आले हुसैन आले अकील आले जाफर आले अब्बास उन्हनि जी औलाद वरी उन्हनि जी औलाद तव्हांजो इहो नस्ल बनस्ल हलंदो आयो जो इहो नस्ल अॼु बि मौजूदु आहे त क़यामत ताईं मौजूदु आहे इहो हुकुम कीअं पहुतो कॾहिं आयो जंहिं वक़्तु साईं करीम जन हिजरत मक्कतल मुकरम को फरमाए मदीने में तशरीफ थिया आहिनि थोड़े अरसे खां बाद जोक दर जोक माण्हू अचण लॻा टोला टोला मेहमान थी आया सरकार मेज़बान हो कासम वंडींदड़ विराईंदड़ ॾींदड़ तक़सीम कंदड़ साईं खाराईंदो रहियो अल्लाह जे अता सां हैरान थी विया अंसार मदीने जा त जिब्रील अलैहिस्सलाम कुरान आया कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्ला अल मवद्दत फिल क़ुरबा मां को पंहिंजो अजूरो कोन घुरां थो जेका मां महिनत कई आहे मां उजागर चाहियां हक़ जो पैगाम तव्हां ताईं पहुचायो आहे जेके ॾुख मूंखे ॾिना अथव मां को अजर कोन घुरां थो मुंहिंजो अजूरो अजर इहो आहे त मुंहिंजे क़रीबनि सां प्यार मुंहिंजी कराबत सां मोहबत रखो इन्ही कराबत लाइ मुख़्तसर तफ़सीर आहिनि सभु कंहिं पंहिंजा रया पेश कया आहिनि असां कंहिंजे राय खे घटि कोन चऊं था पर कवि पुख़्तो रायो जेको आहे हज़ूर जा अज़वाज मुतहरात असांजो अमड़ियूं हे बि नबी जी क़रीब उन्ही खां बाद आले अली अलीअ जी आले हसन जी आले हुसैन जी आले अकील जी आले जाफर जी आले अब्बास जी वरी उन्हनि जी वरी उन्हनि उहे दुनिया खे छॾे क़ब्र ॾे पहुता वरी उन्हनि जी तव्हांजो ईंदी रही हिकिड़ा ॿिया आया
अज भी सैयद मौजूद जेके जिन जो अचल क़यामत थींदो रहंदो ये नबी जी आल इन जी मोहब्बत नबी जी घुर्रा नबी जी तलबा ये कलाम अल्लाह जो इन्हीं सभिनी मां नबी के कराबत जे वेझो शाह माता हुजूर साईं कंहिं बि असहाबी लाइ न फरमायो त इन्नहु मिन्नी व अना मिन्हु इन्नहु मिन्नी व अना मिन्हु ही अली मां मोहम्मद मजो आहे मां मोहम्मद अली मजो आया जे हुकुम फरमायो मालिक साईं महबूब साईं अली अली जो शान अल्लाह पाक तमाम आला बाला किया सभी सहाबी नबी जा सोबती अखिन जो नूर छो त नबी जो उस्ताद अल्लाह नबी जो उस्ताद अल्लाह सहाबन जो उस्ताद मदीना जिन जो उस्ताद मोहम्मद मुस्तफा वो कदे फैल न वेंदा ही मशहूर वाक़ो किताबन में हदीस में अचे तो पियो त हुजूर साईं फरमायो त हिकु ॾिहाड़ो थींदो असां हर हिकु मुनाफ़िक जो नालो वठी उन्हनि खे मस्जिद मां ॿाहिरि कढंदासीं जुमे जो ॾिहाड़ो पाण अली खे सॾु फरमाइनि था अली हज़ूर जे भर में अचे बीठो फरमाया त अली हिन नाले खे वारे खे कढ ॿाहिरि तव्हांजो हज़ूर नालो वठंदो हुयो अली ॿाहिरि कढंदो हुयो त उन जुमे जे ॾिहाड़े नमाज़ खां बाद 360 मुनाफ़िक मस्जिद मां निकिरी ॿाहिरि थिया को मुनाफ़िक रहियो ई कोन को जे मुनाफ़िक हुया त तनखे नबी साईं कढी फिटी को मुनाफ़िक हुया ई कोन को पतो जेके बि सहाबी आहिनि सचा सहाबा कराम जी गिला कोन वॾो ॾोह इन असहाबनि जे लाइ पंहिंजे ग़ुलामनि जे लाइ साईं हर हिक जा नाला वठी उनजी तारीफ़ कई आहे उमर फारूक उन लाइ अशैतान यफिरो मिन ज़िल्ल उमर उमर तुंहिंजे पाछे खां बि शैतान भॼे थो तुझे पाशे में भी उहा बरकत शैतान भजी थो वञे पियो त पतो पियो त असहाबन खां नबी जे खलीफ़नि खां केरु भॼंदो आहे शैतान केरु भॼंदो आहे तस्लीम कयो था त अहिड़ी तरह मौला साईं अबू बकर सिद्दीक़ लाइ फरमायो आहे उमर फारूक लाइ फरमायो आहे उस्मान गनी लाइ फरमायो आहे हैदर करार फरमायो आहे छो त नबी जो उस्ताद अल्लाह जिब्रील उस्ताद ना जिब्रील पैगाम आंदो पहुंचायो हकीकत जी खबर मदीने जे मोहर मदीने वारा साईं पंहिंजे सहाबनि जो उस्ताद जिन जो उस्ताद मोहम्मद करीम उहे सच्चा इन लाइ अर्ज़ कयुम त इन्नहु मिन्नी व अना मिन्हु हे अली मां मोहम्मद मजो आहे मां मोहम्मद अली मजो एडी त सहाबा कराम जी नबी करीम सां मोहब्बत हूंदी जो हुक्म जे आॾो उन हुक्म खे तस्लीम करे पंहिंजा सर क़ुर्बान करे ॾेखारियो बदन क़ुर्बान कयूं माल मिल्कियतूं कुर्बान कयूं सुभान अल्लाह छो त नबी जो जेको हुक्म आहे पंहिंजो हुक्म न आहे पंहिंजो इरादो न आहे वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा मुंहिंजो नबी पंहिंजी ख़्वाहिश पंहिंजे इरादे मुताबिक़ न ॻाल्हाईंदो आहे मगर वही जेको मोकिलियो त पुत हर कलाम नबी जो ख़ुदाई कलाम आहे जे इन ते एतिराज़ात ख़ुद ख़ुदावंद करीम इहो फरमान जॾहिं में असांजे करण ते पहुचे या अखियुनि सां कंहिं किताब में ॾिसूं त उन फरमान खे दिलि में ही फरमान को मामूली न आहे उहो फरमान जिन खे दुनिया में जंहिंसां मोहब्बत क़यामत में उहो उन सां गॾु हूंदो
क़यामत में वो उन्हीं सां गॾु हूंदो। ही आयत करीम जेका मां तव्हांजे साम्हूं तिलावत कई आहे उन्हनि जो शान आहे जिन जे क़ल्बनि में इत्मीनान करार सुकून रज़ा ते राज़ी रहिया। इन रज़ा जे ख़ातिर पंहिंजा वक़्त क़ुर्बान कयो, पंहिंजूं घड़ियूं क़ुर्बान कयो, पंहिंजा शहर क़ुर्बान कयो, पंहिंजा ॻोठ क़ुर्बान कयो, पंहिंजा बच्चा क़ुर्बान कयो, पंहिंजी क़ीमती जान क़ुर्बान करे मिठे मालिक खे राज़ी कयो। दुआ करो त ख़ुदा असां में बि इहा चमक इश्क जी हक़ जी पैदा करे। आमीन। दुनिया जे कमनि में कई ख़र्च थियनि था, पर हे उहो वक़्तु आहे जो दीन जे कमनि में को ख़र्च ई कोन्हे। ही महीनो जेको अची रहियो आहे, ही महीनो ख़ासि अवां ग़रीबनि जो महीनो आहे। रजब शहरुल्लाह, रजब शहरुल्लाह, रजब हालांकि सब महीना अल्लाह जा उहो ई मालिक आहे, उन्हीं ई महीना ख़लक़िया, उन्हीं ई महीना ॿुधाया, उहो ई मुल्कनि जो मालिक आहे। रजब शहरुल्लाह, रजब अल्लाह जो महीनो आहे। शाबान शहरी, शाबान मां मोहम्मद जो महीनो आहे। रमज़ान शहरुल उम्मत, रमज़ान मुंहिंजे गुनहगार उम्मत हे उहो महीनो आहे। तो इन्हीं महीने में का भी दुआ, नेक दुआ अल्लाह पाक नथो मोट हर मोमिन जी खुदा दुआ कबूल तो करे जॾहिं सेरी वारो वक़्तु अचे थो पियो, मलाइका जो नज़ूल थो थिए, घर घर में घिटीअ में हर जाइ ते मलाइका हाज़िर आहिनि। जेके मोमिन काम के साम्हूं रखी बिस्मिल्लाह करे नियत रोज़े जी रखी सेरी कनि था, हिक रोज़े जे एवज़ में 10 लख इनाम खुदा अता करे। हिक रोज़े जे करे 10 लख इनाम खुदा अता तो करे। हर इनाम एडो तो वसी आहे जो हिक इनाम के गणींदे पूरो महीनो गुज़रे त हिक महीने वो गणे ही न सघे। ॾिसो केॾो न वसी करीम करम आहे। ही करम ॿियनि उम्मतुनि मथां न आहे, ही करम हिन उम्मत मथां आहे। त मुंहिंजे साईं करीम लाइ ख़ुदा क़ुरान में फरमायो तिल्क रुसल फज़लना बादहुम अला बाद मिनहुम मन कलम अल्लाह वरफा बादहुम दरजात। ये मुंहिंजा रसूल आहिनि, बाज़ फज़ीलत बाज़ खां वधीक किन मां अल्लाह सां कलाम कयो ऐं किन जी शान खे इज़त खे अज़मत खे सभिनी खां मथां कयो। इहो असांजो मदीने जो मोर आहे। ये शान नबी जो हर नबी का मथे आहे तो उम्मत जो भी शान हर उम्मत का मथे आहे। हे महीनो खुदा के राज़ी करण जो महीनो आहे, अची रहियो आहे। अॼु सम्मत कयो, अॼु जारी कयो त या अल्लाह तू तौफ़ीक़ करे, तू मेहरबानी कर, तू चङो दिल में ख़्याल विझ। असांजो हाल कोन्हे, असां पोइ तेल पियल हूं, असांजा चारई पल ख़ाली आहिनि, असांजे पल में पाई कान्हे का जंहिंखे अॻिते वधायूं। मुंहिंजा मौला सवाइ तुंहिंजे कम जे असां में का हैसियत ताक़त कान्हे का जे करम कंदे त करे सघे थो। अॼु ई दुआयूं घुरो, इनशा अल्लाह ताला तव्हांजूं दुआऊं मक़बूल थींदियूं। हे जेके इरादा बातिल दिल में पैदा थींदा इहे सभु ख़तम थी वेंदा। पाक तोखे 30 रोज़ा रमज़ान दा नसीब थी। चओ आमीन। सॾ थो थिए या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना, ए इत्मीनान वारा जी, ए रज़ा ते राज़ी रहण वारा बाना,
किताब लिखनि था या त इहो सॾु सकरात में आहे या त इहो सॼो क़ब्र खां उथण में जॾहिं ॿीहर उथारे ख़ुदा जीआरींदो या त इहो सॾु हिसाब किताब थियण खां बाद में आहे इर्जी इला रब्बिका रादियत मर्दिया वदखुली फी इबादी वदखुली जन्नती सॾु थो मोमिन खे थिए सकरात वारे वक़्त में सॾु थो थिए क़ब्र खां निकिरण वारे वक़्त में सॾु थो थिए हिसाब किताब खां फारिग़ थियण खां बाद या अय्युहन नफ्सुल मुतमइन्ना इत्मीनान राज़िया ए रज़ा ते राज़ी हण वारा बाना मुसीबतन ते सब्र कयो तो मुसीबतन ते सब्र कयो दुखन ते सब्र कयो मुझे नेमतन ते शुक्र कयो तू मां खो राज़ी रहे मां तो खो राज़ी आहियां इरजी इला रब्बिक रब पंहिंजे ॾे मोटी हल इन मां छा मुराद आहे त ख़ुदा जी रहमत ॾे हल ख़ुदा जे करम ॾे हल अॼु तुंहिंजे लाइ ख़ुदा जे करम जा दर खुली रहिया आहिनि रहमत जा दर खुली रहिया आहिनि तुंहिंजे लाइ मलाक इंतज़ार में आहिनि पूरा ग़लमान तुंहिंजे इंतज़ार में आहिनि ये सॾु यादि सकरात वारे वक़्त थींदो यादि क़यामत जे ॾियारे क़ब्र मां निकिरण वारे वक़्त थींदो आदम अलैहिस्सलाम खां वठी हिन वक़्त ताईं कई ज़माना गुज़री विया अॼु उन्हनि जा जिस्म मिटी सां मिटी थी विया पर रब साईं क़ब्र में जीआरे उन खे उथारींदो जीअं जे अॼु असां तव्हां सलामत आहियूं अहिड़ी सलामती अदा थींदी इन ई असां उथंदासीं उघाड़ा न हूंदासीं कुदरती लिबास जान ते पहल हूंदो जिनजी नबी अलैहिस्सलाम सां मोहब्बत क़ब्र मां निकिरण सां सलात व सलाम दरूद पाक शुरू होंदो दरूद पढ़ंदे पढ़ंदे फदखुली फी इबादी ओ भगवान फरमायो दुनिया में जंहिंखे जंहिंसां मोहब्बत आहे क़यामत ॾियारे वो उन सां गॾु हूंदो हुकुम थींदो फदखुली फी इबादी मुंहिंजे नेक बाननि जे टोलनि में शामिल थी वदखुली जन्नती इन सां गॾिजी जन्नत में दाख़िल तो दुनिया में जंहिंखे जंहिंसां मोहब्बत आहे क़यामत ॾियारे वो उन सां गॾु हूंदो हे बि फ़ैसिलो अल्लाह ताला कलाम करीम में करे फरमायो आहे फौलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु ये माना उन सां गॾु हूंदा जिन मथां ख़ुदा जा इनाम आहिनि ख़ुदा जो फज़ल आहे ख़ुदा जो करम मिन नबीयीन जिनखे अंबिया अलैहिस्सलाम जी मोहब्बत आहे ख़ासि मदीना वारे साईं जी मोहब्बत आहे नबी अलैहिस्सलाम सां उन्हनि जी रिफ़ाक़त हूंदी व सिद्दीक़ीन जेके उम्मत जा सिद्दीक़ आहिनि उन्हनि जी रिफ़ाक़त हूंदी व शुहदाए जेके उम्मत जा शहीद आहिनि उन्हनि सां रिफ़ाक़त हूंदी व सालिहीन जेके सुलिया सालिह बाना आहिनि उन्हनि सां रिफ़ाक़त हूंदी व सिद्दीक़ व हसन उलाइक रफ़ीक़ा कहिड़ा नमा सोना तव्हां दोस्तों ही जहां फानी जहान ये एक मुसाफिर खानो ये हलंदे हलंदे के रस्ते ते रही रात गुजारियो अञा जो सफ़र अॻे आहे त हिक रात रहणी आहे असांजो सफ़र अञा अॻे आहे क़ब्र जो सफ़र आहे हशर जो सफ़र आहे क़यामत जे ॾियार जो सफ़र आहे उहो ॾियारो ख़ुदा तमाम वॾो ऐं वसी कंदो ऐं मोमिननि जे लाइ ईमान वारनि जे लाइ जंहिंजो ईमान कामिल आहे जेके रब जी रज़ा ते राज़ी रहिया उहो ॾियारो एॾो हल्को थींदो 4 रकात सुन्नत जेका पढ़ंदा आहियूं इहा पंहिंजा घणो वक़्तु वठे थी अञा ॾियारो दोस्त जो कुछ ये मज़ा फानी कुछ ना है करे वठो जागना है तो जाग जागना है तो जाग
पाए अखलाक के तले हशर तक सौदा पड़ेगा खाके के खाए तले अज जागी आसमां हेठा रही करे जमीन मथा वही करे मिठे यार के राजी कर मिठे यार के परचाए गुनाह जी माफी घुर उम्मीदा हथ कर तुझो कम समूरा गुनाह मखलम जा अल्लाह इन महीने में करे में अल्लाह पाक पंहिंजे ॿारनि जी दुआ रद्द नथो करे ही उहा दुआ है जेका दुआ अर्श जे मथां तुंहिंजी पहुचे थी ही महीनो अचण वारो आहे ही मेहमान महीनो आहे अल्लाह पाक अर्ज़ात मुंहिंजा मौला आलम इस्लाम जी पारत थी हर मोमिन जी पारत थी हर ईमान वारे जी पारत थी मुंहिंजा मौला तूं तौफ़ीक़ ॾे तूं हिम्मत ॾे तूं ताक़त ॾे असांजे बातिल खे मिटाए असांजे दिल में सचो इरादो आण त मिठे माल खे राज़ी कयो मुंहिंजा मौला तुंहिंजे नबी जो फरमायो आहे सही सच्चा इन में कोई शक कोन्हे को मुंहिंजा मौला असांखे पंहिंजे फरमान ते साबित कदम रहा है नफ्स हमारो असांखे पोइते छिके थो पर तोखे पंहिंजे शान जो वास्तो आहे असांजे कदम खे अॻिते वधा सभई चओ आमीन इरजे इला रब्बिके पंहिंजे रब जी रहमत ॾे हल करम ॾे हल फज़ल ॾे हल रादियतुम मर्दिया तूं अल्लाह को राज़ी आहे अॼु अल्लाह तोखां राज़ी आहे हद खोली फी इबादी मुंहिंजे नेक सचन सालिन बंदनि जे टोले में दाख़िल थी करे जन्नत में गॾिजा दुनिया में जंहिंखे जंहिंसां मोहब्बत क़यामत में उहो उन सां गॾु हकीकत में असांजी मोहब्बत अल्लाह ऐं नबी सां हुजे केतिरी इहो सरकार पाण फ़ैसिलो कयो आहे ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन नफ्सिही वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन न थींदो हरगिज़ अव्हां अॻे को ईमान वारो जेसिताईं असांजी मोहब्बत खे पंहिंजी जान खां वधीक प्यारो न कंदो असांजी मोहब्बत खे पंहिंजे पीउ माउ जी मोहब्बत खां वधीक प्यारो अहिड़ी तरह औलाद लाइ बि साईं फरमायो त हज़ूर जो असांजे मथां हक़ पंहिंजी जान खां वधीक आहे पीउ माउ खां वधीक आहे औलाद खां वधीक आहे जेके बि इंसाननि सभिनी खां वधीक आहे हर मोमिन जे मथां हक़ आहे ही फरमान बि असांखे मदीने वारे साईं ॿुधायो मदीने वारे सेखारियो हिन रमज़ान महीने जे सादतूं भलायूं अल्लाह पाक जेके नबी अलैहिस्सलाम ताईं नाज़िल फरमायूं ऐं नबी से मुंहिंजी उम्मत खे ॿुधायो सालनि जा सवाल बयान कर इहे कम हक़ पूरियूं थी सघजो हे वसी महीनो रहमत जो आहे अची रहियो आहे पंहिंजे कदम खे वधाइण तुंहिंजो कमु दाख़िल जन्नत में करणु मुंहिंजे अल्लाह दोस्तो दुआ घुरो डायरनि में क्लीनरनि में ईअं आयो आहे त पहिरियों रोज़ो अचर जंहिंखे जिथे ख़बर पवे अॼु हुननि कमु आसान करे छॾियो आहे आसान बि थियो आहे ज़ुल्म बि थियो आहे इन हुननि कमु त आसान कयो आहे पर ज़ुल्म जा कम हलनि सभु को सम्झे थो दुआ कयो अल्लाह पाक इन तरफ़ खां बचाए ये सिक हुजे यार जी हुजे मोहब्बत हुजे नबी साईं जी हुजे इश्क हुजे आमना जे लाल जो हुजे इश्क हुजे हसन जे नाने जो हुजे त इहो इश्क तोखे कम ईंदो कंहिंजो हथ पंहिंजी दामन में हूंदो सरकार जे आशिक़नि जो नबी पाक जी पाक दामन दुआ घुरो रब करीम असांजा क़बूल फरमाए अॼु असांजा आवाज़ असांजा सॾ असांजा अर्ज़ असांजो दाहूं असांजो आहूं मौला करीम पंहिंजे कर्म सां मदीने तैयबा में पहुचाए उते दाहूं पहुचंदियूं वेंदियूं हज़ूर से हथड़ा मथे घणे तो औलाद घणंदो वेंदो फदखुली इबादी वदखुली जन्नती मुझे नेक बारन जे टोले में दाखिल थी जन्नत में दाखिल
दुआ क्यों वो जहार रब करीम पांजे कर्म जो करे असां जो हथ होजे कामन जी दामन होजे असां जो हथ होजे अंबिया अलैहिस्सलाम जी दामन होजे असां जो हथ होजे खास मदीने जे मोर जी दामन होजे असां जो हथ होजे कामलन मुर्शिदन जो छो त के कादरी तरीका जा के नक्शबंदी हन के चिश्ती हन के सरवदी हन जिन जो पीर कामिला उन्हें के लख दफा मार अल्लाह पाक तहां जो हाजिरी कबूल फरमाइंदो इए भी न होजे रमजान मार्ग जो महीनो रोजो रखो था मदा खुशकी वधी वने तकलीफ थे ठयो है जब घर पढ़ो था न जे ईंदा रहो था इन रस्ते का बे पासे कदम जिए तहां जो कदम पतो सुभान इए कदम तहां जो पतो अल्लाह पाक आज अहां जो हाजिर कबूल फरमाए अल्लाह पाक अर्जा मौजा मौला वहो अला कुल्ल शैइन कदीर तू हर शै दे कादिर आज असां गुनाहगारन बेकारन बदकारन दाहूं आहूं यादू मदीने दे मीर ये दाऊं पचंदियो मुझो साईं तोला हथरा खरंदो वलो अन्नहुम इज़्ज़लमु अनफुसहुम जाऊक फस्तगफिरुल्लाह वस्तगफर लहुम रसूलो जदे इंसान गुनाह जा कम करे थो तो खुदा जी जात पाक हुक्म तो करे जे करे ता जुल्म करे बैठो गुनाह जा कम के जाऊक मुझा नबी तो जी बारगाह में हाजिर थन तो दे अचन तो के अर्ज कर उते अची खुदा को माफी वठन उन्हीं खां बाद वस्तगफर लहुम रसूल मुझ रसूल भी हथरा मथे खणी पंज उम्मतन ला दुआ करे पक्का जान कुरान शाहिद कुरान गवाह कुरान बुधाए रहा दर्द जो दाऊं हेडो उम्मती करे थो हेडो मुझो दिलबर उन्हीं उम्मती ला हथरा मथे खणी दुआ करे अज पक्का जान नबी अलैहिस्सलाम जी दुआ हली रही है खुदा के बाजाए रहो तो सागड आमीन चई रहो है उम्मीद तू जन्नतियां 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 एड़ी महफिल में खुदा तो के खाली न कदो मोटी न वेंदे ये ईमानी नूरानी रूहानी कुरानी महफिला देखो झोलियों खाली खणी दो झोलियों कर्म सा भरे रब्बना व तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम अल्लाहुम्मा इग़फिर ली वरहमनी व तुब अलैया इन्नका अंतत तव्वाबुर रहीम मुझा मौला तू तौफीक दी तू हिम्मत ॾींदे असांजे कल्म खे मज़बूत तू कंदे मौला अल्लाहुम्मा या मुक़ल्लिबल क़ुलूब सबित क़ल्बी अला दीनिक असांखे महरूम असांखे मक़बूल कर मुझा मौला इन्ही महीने जी साथ नसीब कर इन्ही महीने जी भलाई नसीब कर बुराहूं बेकार अज असां सिर ते गुनाह जा बार आया तू ही असांजो मालिक तू ही खालिक तू ही माबूद तू ही मक़सूद मुझा मौला तू ही बुलंदर रिज़्क़ मुझा मौला सभिनी खे ॾिसी रहियो आहे काइनात तुंहिंजा ॾो हाज़िर नाज़िर मुझा मौला असांजे दर्द जो दाहूं क़बूल फरमा असांजो आहूं क़बूल फरमा असांजे घरनि में तुंहिंजो ज़िक्र हुजे तुंहिंजो शुक्र हुजे तुंहिंजी नेक ताबेदारी हुजे असांजी औलाद खे सालिह नेक कर बचन खे नेक कर मुझा मौला हर बुरे इरादे खां बचा बुरे दुर खां बचा मुझा मौला बुराहूं बेकारहूं तुंहिंजा अल्लाहुम्मा इग़फिर ली वरहमनी व तुब अलैया इन्नका अंतत तव्वाबुर रहीम या क़ादिल हाजात या मुफ़त्तिल अबवाब हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम हस्बी अल्लाह निअमल वकील निअमल वकील निअमल वकील व निअमल मौला व निअमल नसीर आमीन बिजाहि सय्यिदिल मुरसलीन रहमतल लिल आलमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह।